अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हमसरी इंटरव्यू सेशन में अॼु असां हिकिड़े तमामु पंहिंजे मान वारे महिमान सां गॾु हिते आहियूं पंहिंजे स्टूडियो में। अॼु असां सां गॾु मंसूर थल्लो साहब जन मौजूदु आहिनि। पाण पंहिंजे धरती सां प्यार करण वारा, पंहिंजी ॿोली सां प्यार करण वारा ऐं अमली जिदोजहद करण वारा इंसान आहिनि। ऐं चवां थी त हिकिड़ा माण्हू शायदि नारनि जी हद ताईं कमु कंदा आहिनि, पर हिकिड़ा माण्हू अमली तौर ते कमु करे ऐं पंहिंजो नालो जेको आहे उहो तारीख़ में लिखाए वेंदा आहिनि। त मंसूर थल्लो साहब न सिर्फ़ु पंहिंजी धरती सां प्यार थो करे, पंहिंजी ॿोली सां प्यार थो करे, पर पंहिंजी ॿोली जी ॻोल्हा बि करे पियो। पंहिंजी ॿोली जी जेका असली लिखत आहे उन जा जेके ओरिजिन ॻोल्हण जी कोशिशि पियो करे त मुंहिंजी ॿोली जी असली जेका लिखत आहे उहा कहिड़ी आहे ऐं उहा शायदि दुनिया में उनखे ॾियण जे लाइ त जीअं जिथे जिथे सिंधी माण्हू रहे थो उनखे ख़बर पवे त मुंहिंजी असली जेका निशानी आहे ॿोली जी उहा किथां खां मूंखे मिले थी ऐं आउं कहिड़ी ॿोली सां तालुक़ु रखां थो। सो उन जे लाइ असां मंसूर साहब सां ॻाल्हाईंदासीं त उन ॿोली में कहिड़ो कमु कयो आहे, कहिड़ा कहिड़ा किताब लिखिया आहिनि ऐं उन्हनि जो थोरो आउं चाहींदसि त मंसूर साहब पंहिंजो तारुफ़ पाण कराइनि। मंसूर साहब, तव्हां असांजे नाज़रीन खे, हमसरी जे नाज़रीन खे थोरो पंहिंजो तारुफ़ कराईंदा त तव्हांजो तालुक़ु कहिड़े शहर सां आहे, किथे तव्हां पैदा थिया, किथे तव्हांजी जेका आहे सा ईअं सम्झो त परवरिश थी, ऐं पोइ वरी तव्हां लाड़ जे पासे जेको आहे सो कीअं आया जिथे तव्हांजो मूंखे लाड़ सां इश्क़ नज़र थो अचे। ॻाल्हि हीअ आहे त पैदाइश त 15 जनवरी 1960 नसीराबाद में थी ऐं असांजा वॾा नसीराबाद भरिसां हिकु आॾी शहर हो, उतां जा असुलु हुआ। भरिसां ई जीअं माण्हू ऐं आउं नसीराबाद में ॼा हुउसि। तालीम प्राइमरी बि उते मूं हासिलु कई ऐं नसीराबाद हाई स्कूल में 1974 मैट्रिक कयमि। पोइ माण्हू तालीम जे लिहाज़ खां, रोज़गार जे लिहाज़ खां पोइ असां निकिरी आयासीं हैदराबाद। लाड़ किताब पढ़ंदे पढ़ंदे सामुंडनि जा सफ़र या ॿोली जे हवाले सां त असांखे उस्ताद पढ़ाईंदा हुआ सिंधी ॿोली 5000 साल क़दीम ॿोली आहे, दुनिया जी वॾी ॿोली आहे, क़दीम सिंधु मातरी तहज़ीब जी वॾी ॿोली आहे, क़दीम ॿोली आहे, 5000 साल पुराणी आहे। पोइ इहे जेके लफ़्ज़ हुया ऐं वरी पोइ हेठों असांखे ॿियो पढ़ाईंदा त सिंधी ॿोली जी रस्म ख़त 1853 में जुड़ी ऐं ठाही वई। पोइ इहो सुवालु थोरो मूंखे मुंझाईंदो हो त ॿोली 5000 साल पुराणी हुई आहे, चवंदा आहिनि आहे, ऐं रस्म ख़त 1853 वारी। त मूंखे इहो ख़्यालु थियो त मूं को बि ॿिया दोस्त उस्ताद पढ़ाईंदा हुआ, मुंहिंजो दौरो असांजी वॾी तहज़ीब आहे, उनजी लिखत सिंधी ॿोली आहे, सिंधी ॿोली उन मां जुड़ी आहे। हाणे इहे अहिड़ा सुवाल हिकु ॿारहड़ी ज़हन में माण्हुनि खे पैदा थियनि था। हर ॿार जे ज़हन में को न को सुवालु पैदा थींदो आहे ऐं उहो ॿार पोइ वॾो थी ऐं पोइ उनजी खोज कंदो आहे। हाणे उहो ॿार ते छॾियलु आहे त ॿार कहिड़ी लाइन वठे थो, अॻिते हली कहिड़ो सब्जेक्ट वठे थो। जेतिरो वॾो मक़सदु माण्हू रखंदो आहे त उन लाइ उनखे वॾी घणी जदोजहद करणी पवंदी आहे। पोइ असां जॾहिं स्कूल में उहो उस्ताद बि इहो सुवालु पुछंदो आहे, तव्हांजो ज़िंदगीअ जो मक़सदु छा आहे? को चवंदो आहे मां डॉक्टर थींदुसि, को मां राइटर थींदुसि, को इंजीनियर थींदुसि, को हिन। इहे बि सुवाल हुया ऐं मूंखां पुछियो वियो उस्ताद बि तूं छा थींदे त आउं ड्राइंग मास्टर थींदुसि। अच्छा। हा। ऐं पोइ मां हैदराबाद में 1978 में मां ड्राइंग मास्टर बि थियुसि। अच्छा। वदत कॉलोनी में सर्विस बि कई, वरी साईं फता साहब वरी 19 साल ट्रेनिंग बि कयमि। अच्छा अच्छा, इहो बिल्कुलु नओं पासो आहे। हा, ट्रेनिंग बि ट्रेंड उस्ताद हुउसि हिते जामिया अरबिया हाई स्कूल में बि पढ़ायोसीं, हिमाचल हाई स्कूल में, वदत कॉलोनी मिडिल स्कूल हिते बि। अच्छा अच्छा। पर हू जेको सुवालु जेको मुंहिंजे ज़हन में हो त सिंधी ॿोली 5000 साल पुराणी ऐं मूं दर्जन छॾ, इन सुवाल मूंखे तमामु हलचल में, माना उहो नंढड़ो ॿारु जेको उन जे ज़हन में जेको सुवालु उथियो मूंखे अञा उहो मौजूदु हो। पोइ वरी इहो त घर में सराइकी ॿोली हूंदी, वरी सराइकी ॿोली त उहा सराइकी ॿोली आहे छा, इहो बि ख़्यालु आयो त सिंधी ऐं सराइकी ॿोली हिते ॻोठनि में सराइकी ॿोली ॿोली ॻाल्हाए त तव्हांजी लिखत कहिड़ी आहे? उहो चवंदा असांखे का ख़बर न आहे। पोइ इन ख़्याल सां वरी पोइ मां सराइकी बेल्ट में हलियो वियुसि, पंजाब हलियो वियुसि।
सराइकी वसेब चवंदा आहिनि उते मिलियुमि। पोइ उन्हनि चयो त असांजी ॿोली त हाणे ठही आहे रसलम ख़त, जेका उर्दू में उन्हनि ठाही आहे, ॻाल्हाइनि सराइकी पिया। भला इहो बि ॾिसूं पासो। पोइ मूं अलामा इक़बाल मां यूनिवर्सिटी मां मूं सिंधी सराइकी नावल ते एम फिल कयुमि। अच्छा। त बि मूंखे अञा उहो ॿोली वारो जेको ज़हन में ख़्यालु हो उहो अञा हले पियो त छा आहे ॾिसां। जॾहिं लाड़ खे ॾिठो, सिंध जी तारीख़ जे बंदरनि खे पढ़ियो त ॿेड़ा था क़बल मसीह में बि वेंदा हुआ, ईसवी सन में बि वेंदा, दुनिया जे मुख़्तलिफ़ बंदरगाह ते सफ़र कंदा ईंदा। मां चयो पर उन जेका ॿोली त हूंदी, उहा वंड वापारु कंदा हूंदा। ख़ैर इहो बि सुवालु आहे। त पोइ मूं मोनदड़े जी निशानियुनि खे ऐं इहा ॻाल्हि विच में कयां त उस्ताद मूंखे मिलिया बहितरीनु। साईं अतान भमरे साहिब सां मुंहिंजी मुलाक़ात तमामु हिते नसीम नगर में देरि सां थी। साईं सिंधु लिखत जी निशानी ॾेखारींदो, बाबा हीअ निशानियूं आहिनि, हीअ ॾिसो हिनखे जेको गौर कर, ऐं लाड़ जी पटी में वञी किथे वञी हिन निशानी खे ॻोल्ह, हिननि आवाज़नि खे ॻोल्ह, जे ॻोल्हे सघी त ॻोल्ह, तुंहिंजी मर्ज़ी आहे। सिंधु लिखत सिंधी ॿोली क़दीम ॿोली आहे। सिंधी ॿोली क़दीम ॿोली आहे। सिंधी ॿोली रस्म ख़त खे ॾिसां पियो त उन मां सिंधी ॿोली जी क़दामत नज़र न पई अचे। मां चयो भला हलो, तज़ाद मतिलबु तज़ाद पियो नज़र अचे त तज़ाद वारो सुवाल ई मुंहिंजे ज़हन में कोन, जेका ॻाल्हि कजे खोलो। मां चयो ॻोल्हियां। हाणे इतफ़ाक़ ईअं थिए थो कोई इहो कहाणियूं नावल लिखणु या हिते हुआसीं त असां मूं मिटी मोहणा नावल लाड़ में लिखियो 1999 तूफ़ान खां पोइ लाड़ सां, छो त मुंहिंजी सर्विस बदिन में बि रही, मीरपुर ख़ासि में, ठटे में बि, ठटे में 8-10 साल। अच्छा, इहो आउं तव्हांखे हिते ई रोके तव्हां खां सवाल थी पुछां त तव्हां ड्राइंग टीचर रहिया ऐं तव्हां ॿोली ते जेको आहे सो कमु पिया कयो, या मतिलबु तव्हांजो हिकिड़ो इंट्रस्ट हो, तव्हांजो सुवाल हो ज़हन में, हिकिड़े ॿार जो जेको सुवाल थो पैदा थिए, उहो ॿार जेको आहे सो वॾो थो थिए ऐं ड्राइंग टीचर थो थी वञे ऐं सुवाल उते ई मौजूदु आहे, पर उते गॾोगॾु तव्हां जेको आहे सो वरी नॉवल बि लिखणु शुरू था कयो, तव्हां किताब लिखिया आहिनि, ऐं इहो लिखण लाइ वरी तव्हांजो रुझान जेको आहे उहो कहिड़े टाइम ते कॾहिं पैदा थियो? हाई स्कूल जे ज़माने खां वठी मुंहिंजो लिखणु हुयो त जे नसीराबाद में 1974 में असां लतीफ़ पब्लिकेशन खां 12 किताब रोशनी लाट शायो कयोसीं। त इहो उन दौर खां वठी असांखे लिखणु पढ़णु कहाणियुनि सां ऐं हिलाल पार्क सां अख़बार में झातियूं कालम थींदो त नंढा नंढा शेर लिखणु, जीअं ॿार शुरू में लिखणु शुरू कंदो आहे नंढा शेर शाइरी खां या नंढी कहाणियुनि खां, इहो पंहिंजी जाइ ते आहे। जॾहिं असां तारीख़ पढ़ीसीं सिंध जी ऐं मिलियासीं त सिंधी ॿोली वारो उहो सुवालु अञा मूंखे क्लिक थो करे। ठीकु आहे। पोइ मूं चयो भला हाणे ॻोल्हियूं भला हिन खे। मास्तरी सर्विस छॾी, पोइ लाड़ जे पटनि में पोइ पंध पिया कयासीं, कोऑपरेटिव बैंक में ॾेविस। हिते नावल बि मिटी मोहणा नावल, रेडी मियां नावल बि लिखियो। 2010 में मुंहिंजो अमेरिका वञणु न थियो, मुंहिंजा साहुरा उते विया, उन्हनि घुरायो त ओॾे हवाले हुयुसि। उते पोइ मूंखे सॼो सिंधु लिखत मिली। मूं काफ़ी जाइनि ते काफ़ी गाॾियुनि जे जेके नंबर हूंदा उन्हनि में निशानी ॾिठो, मरे त सिंधु लिखत आहे। पोइ हुते इंडस स्क्रिप्ट जे हवाले सां मूंखे किताब मिलिया, किताब घुराइणी शुरू कयूं ऐं उन्हनि में सिंधु माथे मोनदड़े निशानी खे ॾिसां पियो, भले निशानी त हीअ आहे, त इन निशानी जा उते मुख़्तलिफ़ आवाज़ मिलनि पिया। जॾहिं मूं डॉक्टर ग़ुलाम अलाना साहिब जी किताब लाड़ जी अदबी सक़ाफ़ती तारीख़ में सिंधी रस्म ख़त जा मूं 2 चार्ट ॾिठा। अच्छा। त उन चार्ट खे ॾिठुमि त भला हिन ते 12 सिंधी रस्म ख़त आहिनि। ऐं असांजे आलमनि इहो ॿुधायो आहे त ॿाहिरिनि शहरनि जे हवाले सां, मोहक़क़नि जे हवाले सां सिंध में 200 रस्म ख़तम 9 चालू हुयूं। उन चार्ट में 12 हुयूं, जंहिंमें 11 रस्म ख़तनि जा नाला बि असांजे तड़नि जा बाग़नि जा हुआ। पोइ उन्हनि चार्टनि ते मूं कमु शुरू कयो। अच्छा, जॾहिं तव्हां चार्टनि ते कमु करणु शुरू कयो त तव्हांखे सिंधी ॿोली जो तालुक़ु ईअं सम्झो त जेका असांजी क़दीम रस्मुल ख़तूं आहिनि, जेके बि तव्हां चओ था 11 चार्ट तव्हांखे मिलिया, त माना कहिड़ा कहिड़ा उहे जेके आहिनि से रस्मुल ख़त हुआ जेके असां वटि हींअर जेको अरबी रस्मुल ख़त इस्तेमालु थिए पियो, उन खां अलावा उहे ॿोलियूं जेके आहिनि मतिलबु रस्मुल ख़त इस्तेमालु थियूं पिए? ख़ुदाबादी रस्म ख़त जी,
शिकारपुर ऐं सखत इहे बद में दरिया बंदरगाह बद में आबाद थिया। जॾहिं आबाद थिया त ख़ुदि लाड़ जे पटनि जा जेके वापारी पणी हुआ हुननि उते अची कारोबार शुरू कयो त उहे रस्म ख़तूं बि असां वटि अच्छा, रस्मुल ख़त मूंखे थोरो सम्झाइण जी कोशिशि कजो त रस्मुल ख़तूं छा उते जेके आहिनि से उभरियूं या पैदा थियूं जिते जिते वापारु थींदो या उन्हनि जो पर्पज़ हो को अहिड़ो ख़ासि? हिकिड़ा सामूंडी असां अवाली दौर में वञूं था जॾहिं ॿोलियूं बि कोन हुयूं त पणी वापारु कंदा त लाज़मन वापार में वणज में जेके पणी निशानियूं इस्तेमालु कंदा अंगनि अखरनि में। अच्छा, छो त साॻियूं निशानियूं असांखे अंगनि अखरनि में बि मिलनि थियूं। ठीकु आहे। साॻियूं निशानियूं असांखे अंगनि अखरनि में अॼु बि तव्हां कहिड़ा बि अंग खणो उहे अंग उन्हनि जा आवाज़ मिलनि था। मिसाल रूमन अंग आहिनि, तव्हां पंज खणो, ठीकु आहे, ऐं पंजनि जी शिकिल असांजी गुलेली जहिड़ी थींदी आहे, बिशांगी जी थिए थी न। एक्चुअली पंजनि में तव्हां ॾिसंदव त पंजनि जे अंदरि पंज कुंडू आहिनि, पंज कुंड बि अथव न। रूमन अंग 5 जेको आहे 5 थो चवां, उनजी शिकिल कहिड़ी आहे? अच्छा, ओके, गुलेल वांगुरु आहे जेका। गुलेल वांगुरु बि आहे। सही सही। हाणे इहो इहा साॻी निशानी मूंखे मिले थी सिंधी रस्म ख़त में। सही, जेके पुराणियूं असांजी रस्म ॾाखिणी लहंदा ॾाखिणी रस्म ख़त आहे, ॾाखिणी लहंदा रस्म ख़त आहे, सेवाणी आहे, बाबड़ा रस्म ख़त आहे, ख़ुदाबादी रस्म ख़त आहे, राजाई आहे, वंगाई रस्म ख़त आहे। इहे नाला काफ़ी 11 नाला असांजा रस्म ख़त आहे। उहे रस्म ख़तनि में मूंखे उहे निशानियूं मिलनि थियूं जेके मुअण दड़े जी फ़रहन में बि आहिनि। हाणे वी जो जेको असांखे इहो जेका अखर वी आहे अंग्रेज़ी जो इनखे इस्पानियोल ॿोली में इस्पानी ॿोली में इनखे तव्हां बे जो आवाज़ चवंदो। अच्छा, ऐं सिंधी में इहो ॾाल आहे। अच्छा, ओके। हाणे उन में काफ़ी रस्म ख़त में अहिड़ा बि असांखे अखरनि जी निशानियूं मिलियूं जेके मुअण दड़े में हुयूं। पोइ उन इहा ॻाल्हि जिन खे लॻी त ॿेली वाक़ई असांजी ॿोली क़दीम आहे, 50 साल में मुअण दड़े निशानियूं सिंधी रस्म ख़त में आहिनि। हीअ त 11 रस्म ख़त आहिनि। जॾहिं 200 रस्म ख़त जो असांखे हवालो मिले थो, 199 रस्म गाइबु, रस्म ख़त जो पतो ई कोन्हे को। अच्छा, जेकॾहिं उहे मिलनि हा त सिंधू माथड़ी जी निशानी जी भाॼ थी पई आहे। सही। हाणे असांखे उहो मुअण दड़े जी मोहरनि जी निशानी जी आवाज़ ॿियनि ॿोलियुनि में ॻोल्हणा था पवनि। ॿियनि ॿोलियुनि में ॻोल्हणा था पवनि, उन्हनि जा निशान आवाज़ किथे आहिनि। अच्छा, हीअ तव्हां जेको कमु कयो पिया इन जो आख़िर को मक़सदु हुजणु खपे। तव्हां कंहिं मक़सद जे तहत कमु करणु चाहींदा हूंदा त असां इहा जेका ॿोली जी तव्हां ॻोल्हा पिया कयो त तव्हां छा मतिलबु तव्हां चाहियो था त तव्हां पंहिंजी ॿोली जो ओरिजिन ॻोल्हे पोइ असां जेको हींअर रस्मुल ख़त इस्तेमालु कयूं पिया उन खे तब्दील कयो वञे, या तव्हां चाहियो था त जस्ट असीं ॻोल्हा करे असीं हिकिड़ी ॻाल्हि खे फिक्स कयूं त असांजी ॿोली जी जेका शुरूआती शिकिल आहे, असांजी ॿोली जेके आवाज़ आहिनि उहे ई आहिनि। ॾिसो हाणे तव्हां तब्दील का बि शइ तव्हां तब्दील कयो था त उन तब्दील में इहो छा आहे त उनजे मुताबादल का शइ हुजे न, ठीकु आहे, तॾहिं तव्हां तब्दील करे सघंदो न। बिल्कुलु। मां त हिकिड़े शागिर्द हैसियत सां खोज कयां थो, ॻोल्हियां थो पियो, मां पेरा थो वञा खणा, सिंधी में चवंदा आहिनि पेरा खणी ॻोल्हे त बीहूं, ॾिसूं त छा आहे ॾिसो। तब्दीली ॻाल्हि त आउं वञा कोन, छो त ॿोलियूं त सभई असां ॿोली जे माहिर खे लिसानात वारे माण्हू खे ॿोलियुनि सां प्यारु हूंदो आहे, पर बुनियादी तौर ते हर माण्हू पंहिंजी ॿोली जी बुनियाद खे ॻोल्हींदो आहे त मुंहिंजी ॿोली जो बुनियादु कहिड़ो आहे। जेकॾहिं मुंहिंजी ॿोली सिंधू मातरी सां तालुक़ु रखे थी त सिंधू मातरी त क़दीम त आहे त लाज़मत उन्हनि अखरनि जूं लिखतूं बि क़दीम हूंदियूं। बिल्कुलु। त अहिड़े हिसाब सां आउं सिंधी ॿोली जी क़दामत खे ॻोल्हणु ऐं उनजे अखरनि जे निशाननि खे ॻोल्हण जी कोशिशि थो कयां पियो। पोइ हेसि ताईं भला तव्हां जेका ॻोल्हा कई आहे त उन में सिंधी ॿोली जा दुनिया जी ॿियनि ॿोलियुनि सां कहिड़ा जेके आहिनि तव्हांखे लाॻापा मिलिया आहिनि? जीअं मूं किताबु लिखियो आहे सिंधी ॿोली ऐं गुजराती ॿोलियुनि जा पाण में लाॻापा, उन में ख्वाजी अखर पटी जा काफ़ी अखर आहिनि जेके गुजराती में अॼु बि इस्तेमालु थियनि था, अंग अखर बि उहे इस्तेमालु थियनि था, उन में बि ख़ुदाबादी रस्म ख़त जा बि अखर आहिनि। ऐं जेके असां वटि 11 रस्म ख़त जेके असांखे नज़र आहियूं उहे 11 रस्म ख़त निशानियूं असांखे ॿियनि ॿोलियुनि मिलनि थियूं। अच्छा, हाणे सिंध जो तालुक़ु जेकॾहिं सिंध जो तालुक़ु दुनिया जो मुख़्तलिफ़ बंदरगाह अफ्रीका सर अफ्रीका जूं जेके बि बरबर ॿोली आहे, समद आहे, तफनांग माज़िंग आहे, उन जूं तव्हां जेकॾहिं निशानियूं ॾिसंदो अखरनि जूं उहे सिंधू माथर सां मिलनि थियूं। ऐं वॾी ॻाल्हि त सिंधी रस्म ख़त आहे। हाणे तफनांग माज़िंग में हिकु निशानियूं 2 जेका असां वी आहे, वी खे जेकॾहिं उबतो कंदो सिंधी 8 थींदा। इहे 2 निशानियूं गॾु उन में ॾेखार जंहिंजो आवाज़ु ॾेखारियो वियो आहे दाल। अच्छा,
जंहिंजो आकार दाल ॾेखारियो आहे। इहे साॻियूं निशानियूं असां वटि बि आहिनि, सिंधी में रस्म ख़त में बि आहिनि, मोहन दड़े जी फरनि में बि आहिनि। ऐं जेको रूमन में अंग जेको 2 ऐं अंग्रेज़ में 11 ॾेखारियो वियो आहे, इहा साॻी बि उमूदी 2 निशान लकीरूं आहिनि। इहे 2 उमूदी लकीरूं असां वटि बि रे बि आहे सिंधी रस्म ख़त में। सही। तो अञा त ही ॻोल्हण जी कोशिशि था कयूं त ॾिसूं त असांखे सिंधी ॿोली जा जेके मुंहं ते निशानी जा हिन जा केतिरा किथे किथे कहिड़ा आवाज़ मिलनि था, छो त उहो निशानियूं पंहिंजा आवाज़ मटाइनि। छो हर इहो बि ॾिठो आहे त मुख़्तलिफ़ तरहनि ते पढ़ी जेका सिंधू लिखत इस्तेमालु कंदा उन जा आवाज़ पंहिंजा ॾींदा हुआ। अहिड़ी तरह सां सिंधी रस्म ख़त जेके 11 मिलियूं था असांखे, उन 11 रस्म ख़त में अखर ॾिसंदासीं त उन जूं 11 शिकिलियूं मिलनि थियूं। अखर त उन जूं बि 11 लिखतूं आहिनि। त माना इहा ॻाल्हि आहे त सिंध जा पढ़ी पंहिंजे पंहिंजे हिसाब सां उन निशानी जा आवाज़ ॾिना आहिनि। अच्छा, कहिड़ो सबबु आहे जो असां अञा ताईं मोहन दड़े जी जेका ॿोली आहे उन जूं जेके आहिनि असां वटि छा चइजनि त सील्स जेके असांखे मिलियूं आहिनि उन्हनि खे असां जेको आहे पढ़ी कोन सघिया आहियूं। हालांकि हाणे आउं सुञा थी त दुनिया काफ़ी तरक़ी करे चुकी आहे ऐं ॿोलियूं जेके आहिनि उन्हनि जूं लिपियूं जेके आहिनि उहे हिकिड़ी जाइ ते इंटरनेट जे ज़रिए काफ़ी हिकिड़े प्लेटफॉर्म ते ईअं चइजे त गॾु थी वियूं आहिनि। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेको आहे उहा बि कमु करे पई ऐं उन्हनि सभिनी ॿोलियुनि जो पाण में जेको ॻंढापो आहे लॻापो आहे उहो बि ॾेखारे पई। पर उन जे बावजूद बि असां जेके सिंध जा माण्हू आहियूं या जेका हुकूमत आहे या अथॉरिटीज़ आहिनि असांजी ॿोली जे मथां जेके वेठियूं आहिनि त उन्हनि जो अहिड़ो को बि मतिलबु असांखे कमु नथो नज़र अचे जो असीं चई सघूं त मोहन दड़े जी जेका ॿोली आहे उनखे डिसाइफर करण जो टाइम अची वियो आहे या डिसाइफर थियण जे वेझो आहे। अहिड़ो को बि असांखे कमु नज़र नथो अचे। इन जो सबबु छा आहे? हाणे उन जो सबबु त इहो आहे जो असां बुनियादी तौर ते ॿारनि खे सिंधू मातरी जी तहज़ीब जे हवाले सां लिखत जे हवाले सां पढ़ायो ई न वियो आहे। असां ई न पढ़ियो आहे, असांखे कहिड़ा किताब न मिलिया आहिनि। पर दुनिया में वेंदो त काफ़ी किताब आहिनि जेके ॿारनि खे पढ़ाइनि था त दुनिया जी क़दीम तहज़ीबूं छा आहिनि, उन्हनि जी लिखत कहिड़ी आहे। मोहन दड़े मां हड़ापा मां सिंधू मातरी मागंदा कहिड़ा बि मां कालीबगन आहे, लोथल आहे, ढोलावीर आहे, कोट डिजाए आमरी, उन्हनि लिखतूं आहिनि। उन्हनि जा आवाज़ ॿिए हंधि मिलनि था ऐं काफ़ी ॿोलियुनि में उहे निशानियूं बि इस्तेमालु थियनि थियूं पियूं। अबा रशियन आहे, जैपनीज़ आहे, चाइनीज़ आहे, काफ़ी ॿोलियुनि में तव्हांखे उहे निशानियूं मिलंदियूं। गुजराती में मिलंदियूं, तेलुगु में मिलंदियूं, पर असांखे पंहिंजी ॿोली में माण्हू उन्हनि निशानियुनि खे उहो किताब आणनि था, उन आहे। पर असांखे त मां ॿुधायां इहो ई ॿारहां हिकिड़ो ई सुवालु आहे जेको असांखे मुंहिंजा हिन ताईं आंदो आहे। ॿियनि त असांखे किताब मिलनि था, 4थे दर्जे जे 5 दर्जे जे ॿारनि खे किताब पढ़ाइनि था, ॿियनि तहज़ीबुनि जे हवाले सां लिखतुनि जे हवाले सां ॼाण ॾियनि था। त हाणे असां मतिलबु तव्हां वटि बि इन जो अञा ताईं हिकिड़ो ईअं चइजे त को वाज़े जवाबु तव्हांखे बि कोन मिली सघियो आहे त असां वटि इहा ॿोली डिसाइफर कोन थी चुकी आहे। ॾिसण हाणे मिसाल आहे, हिकिड़ी निशानी जा मूंखे 15 आवाज़ मिलनि था मुख़्तलिफ़। ठीकु आहे। पर हाणे उन में ॾिसबो त शायदि हिकिड़ी उन निशानी जो मिसाल तव्हां निशानी अलफ़ खणो, ठीकु आहे, जेको सिंधी में हींअर अलफ़ आहे। हाणे इन जो पोइ सिंधी रस्म ख़त में पुराणी क़दीम जेका असांखे चार्ट हिकिड़ो मिले थो ब्राह्मी में, उन में उन जो उचार आहे र र र। अच्छा, हुन में उचार र आहे। अच्छा, हिते अलफ़ आहे। ओके, सभिनी ॿोली आहे, सभिनी में ॿोलियूं उन अलफ़ जो आवाज़ न आहे। इहे हिकु हिकु निशानी जा मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में अलॻि अलॻि आवाज़ मिलनि था। मिसाल आहे जेको अंग असां 8 लिखूं था, हाणे उहो हैदराबाद ठटाई रस्म ख़त में असांखे इन जो आवाज़ जीम मिले थो, जे बि मिले थो। अंग्रेज़ी में जेकॾहिं सामसन आहे या हूंडा सां लफ़्ज़ लिखंदा आहिनि, काफ़ी निशानी उन जो आवाज़ ए जी जाइ ते अचे थो। ॿिए हंधि इन दाल थो अचे, बबर या तिफड़ंग में दाल। हाणे उहो कोशिशि अञा त वसी दुनिया आहे ॿोलियुनि जी, हज़ारे ॿोलियूं आहिनि, उन्हनि जी खोज कजे हलिजे। इन लाइ वाहिद फ़र्द जेकॾहिं को कोशिशि करे थो उहो इनफ़रादी कोशिशि एतिरी ताक़तवर न थींदी आहे।
पर बाक़ाइदा उन जेको टीम वर्क हुजे, टीम वर्क हूंदो आहे, हूंदो बिल्कुलु आहे, रिसर्च हूंदा आहिनि, उनखे खोज कंदा, ॾिसंदा त हिकु निशानी जा घणा आवाज़ कहिड़ा आहिनि, सही, उहो आवाज़ वरी पोइ चूंडियो वञे त ॿेली हाणे हीअ आवाज़ पावरफुल आहे जंहिंजो घणो, बिल्कुलु उहो त टीम वर्क हूंदी आहे। हाँ, हे त मां हिकु शागिर्द जे हिसाब सां ॿार जे हिसाब सां कोशिशि कयां थो सही सही न न जेको कमु तव्हां कयो पिया, मूंखे उमेदु आहे त हिकिड़े ॾींहुं तव्हांजे इन ई कम खे बुनियादु बनाए का न का टीम ज़रूरु ठहंदी, जेका अॻिते हली अने जेका तव्हांजो कमु जेको तव्हां शुरू कयो आहे उनखे कंप्लीट ज़रूरु के न के माण्हू हूंदा जेके पंहिंजी ॿोली जो जेको तव्हां ओरिजिन ॻोल्हण जी कोशिशि कयो पिया ऐं उनखे ॻोल्हे वठंदा, ऐं उन ई वक़्त में आउं सम्झां थी त उहो असांजो मोहन जे दड़े जी ॿोली बि ज़रूरु ॻोल्ही वेंदी। हाणे मिसाल आहे त जेको रोमन अंग सां 6 खणो या 7 खणो, इन्हनि जो आवाज़ असां कढूं था पंहिंजे सिंधी रस्म ख़त जा जेके रे ऐं ॾाल आहे रॾ, इहे बि असांखे पंहिंजे माॻ जा मिलनि था। बिल्कुलु जेकॾहिं तिफ़नांग ॿोली जा जेके आवाज़ आहिनि निशानी जा, उहे निशानी असां वटि उहे आवाज़ मिलाईंदो त बि असांखे सिंधी ॿोली जो लफ़्ज़ मिले थो। काफ़ी तिफ़ना ॿोली कहिड़ी आहे? इहा अफ्रीकन जी आहे न, अफ्रीका जी आहे। अच्छा, अफ्रीका जी ॿोली आहे। अच्छा, हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त हाणे ॿोली खां हटी करे तव्हां सां इहो था पुछूं त डेल्टा ते तव्हां जेको आहे सो नॉवल बि लिखियो आहे, लाड़ पट ते तव्हां जेको आहे नॉवल बि लिखियो आहे, ऐं उन खां अलावा तव्हां उतां जे माण्हुनि सां वञी जेके आहिनि से ॻाल्हियूं ॿोलियूं बि कयूं आहिनि, त लाड़ में तव्हांजो जेको आहे या डेल्टा में तव्हांजो इंट्रस्ट जेको आहे उहो एतिरो वधीक छो रहियो आहे? उतां जी सकाफ़त तव्हांखे मुतासिर कयो आहे या उतां जो जेको लैंडस्केप तव्हांखे मुतासिर कयो आहे? ॻाल्हि आहे त उते बि ॿोली सिंधी ॿोली। अच्छा, उतां जी ॿोली भला सिंधी ॿोली का ख़ासि ॿोली आहे? लाड़ में जेके बि उहो जो लहजा मुख़्तलिफ़ लहजा सिंधी ॿोली जा आहिनि, उन्हनि में बि असांखे निज लफ़्ज़ मिलनि था। अच्छा, बुनियादी तौर ते लाड़ में जेके सामूंडी बंदर, छो त सिंध जो वाहिद खितो इलाइक़ो लाड़ आहे जिते सामूंडी दरियाई बंदर जो दुनिया सां तालुक़ु रहियो आहे। अच्छा, वधि में वधि सखर ऐं बखर वारा या मुल्तान आहे या ख़ुदाबाद, इहे बि दरियाई बंदर बि इन्हनि जो तालुक़ु रहियो आहे गुजरात सां, सॼी दुनिया सां। पर लाड़ जा जेके डेबल बंदर, लाड़ी बंदर, लाड़ी आहे, औरंगा बंदर आहे, पाताल बंदर, इहे क़दीम बंदर आया, इन्हनि जो तालुक़ु दुनिया सां रहे, त उहो बि लिखतुनि जे हवाले सां असांखे मिले थो। काफ़ी अखरनि जूं अहिड़ियूं निशानियूं तव्हां ॿेड़ी हलाईंदा आहियो न, नातारी जहिड़ा बि असांखे निशानियूं मिलनि थियूं, नातारी शिकिल जहिड़ी बि असांखे निशानियूं मिलनि थियूं। अच्छा, उहा कहिड़ी शिकिल आहे? उहे अखर आहिनि तव्हांजी सिंधी ॿोली में, सिंधी रस्म ख़त में बि अहिड़ी निशानियूं आहिनि जंहिंमें हे जी बि निशानी, 2-3 निशानियूं अहिड़ियूं आहिनि। अच्छा, माना उहे तव्हां चओ था त हींअर स्टिल जेके माण्हू उते रहनि था डेल्टा में उहे इस्तेमालु कनि था, छो त क़दीम निशानियूं औज़ारनि सां बि मिलनि थियूं। औज़ारनि सां मिलनि थियूं। अच्छा, क़दीम निशानियूं औज़ारनि सां बि मिलनि थियूं। छो जो क़दीम जेका ॿोली आहे उहा उनजी शुरूआति जीअं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तस्वीरी जेको आहे तस्वीरी लिखत हुई, तस्वीरी उहा तस्वीरी लिखत जो अॼु बि असां वारा रवाजु आहे। कंहिं ॿार खे असां पढ़ाईंदा आहियूं बाबा अलफ़ अख जी असां शिकिल बि कढूं था, किताबनि में बि आहे, जीअं ॿार खे आसानी सां इहो अलफ़ यादि अचे। ठीकु आहे, तस्वीरी लिखत हुई, पोइ जेके माण्हू ॾिसंदा उहो जिन शयुनि खे, उन शयुनि खे बि उन्हनि जी मूर्त ठाहींदा, तस्वीर ठाहींदा, उन्हनि खे आवाज़ ॾींदा हुआ। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त सिंध जो तमामु घणो सफ़र रहियो आहे माज़ी में। जॾहिं किताब लिखंदा टी क़बल मस्मी मोहन जो वॾो सनती शहर हो, वॾो सनती शहर, उनजो उहो त तव्हां ॾिसो न, उहो त तव्हां जेका उतां असांखे जेका लिखत मिले थी उन में असांखे जेके तस्वीरूं नज़र अचनि थियूं ऐं उन में असांखे जेका लैंग्वेज मिले थी उन मां त लॻे थो त असां वटि उहा ॿोली जी जेका रिचनेस मौजूदु हुई, हाणे इहा असांजी पंहिंजी ना अहली आहे जो असां उनखे डिसाइफर कोन करे सघिया आहियूं, पढ़ी कोन सघिया आहियूं। हालांकि मिस्र जी ॿोली जेका आहे उहा त पढ़ी वई आहे, ठीकु आहे न। इंसानियत का दौर जूं सभई निशानियूं रस्म ख़तनि में आहिनि, दुनिया जी ॿियनि ॿोलियुनि में तव्हांखे मिलंदियूं, रस्म ख़तनि में तव्हांखे कोई निशानी मिलंदी। पर इहा वाहिद ॿोली आहे जेका अञा ताईं असांजी ॿोली जेका सिंध जी मोहन जे दड़े जी ॿोली आहे, असां जॾहिं बि पंहिंजा किताब खोलियूं था त उन में इहो ई असांखे ॿुधणो थो पवे, पढ़णो थो पवे, त अञा ताईं इनखे पढ़ी न सघिजो आहे। पढ़ी न सघण जो सबबु आहे त असां वटि सब्जेक्ट ई कोन्हे को। अच्छा, किथे आहे प्राइमरी में, हाई स्कूल में सब्जेक्ट किथे आहे सिंधू लिखत जो? मतिलबु जेकॾहिं असांखे इन ॿोली खे पढ़णो आहे त असांखे पहिरीं उनजो सब्जेक्ट
जेको आहे ठाहिणो पवंदो, ठाहिणो पवंदो न। उनजा बुनियाद ठाहिणा पवंदा। बुनियाद ठाहे ॿारनि खे सेखारिणो पवंदो त बाबा हीअ जेके आवाज़ आहिनि इहे आवाज़ी आवाज़ आहिनि, इंसान जे एतिक़ादुर निशानियूं जितां पोइ ॿोलियूं ठहियूं आहिनि, आवाज़ जो निशान, इहो त सॼो सिलसिलो पोइ हले न पोइ हलंदो। उन खां पोइ हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो ईअं सॼो नस्ल पैदा थींदो जेको वञी उन्हनि सभिनी आवाज़नि जे बुनियाद ते उन ॿोली ते वञी तहक़ीक़ कंदो ऐं पोइ वरी तव्हांजो ख़्यालु आहे त उहो वञी उनखे पढ़ी सघंदो। ईअं सम्झो त उनजी जेका लिखत आहे, जेका असुलु मीनिंग लिखियलु आहे उन में। अच्छा, तव्हां असांखे ॿुधायो त हींअर तव्हां अमेरिका में रहो था। अमेरिका जी ज़िंदगी में ऐं हिते जॾहिं तव्हां वापसि अचो था त तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु महसूसु थींदो आहे ऐं तव्हां घणो सफ़र बि कंदा था रहो सिंध ॾांहुं, त कहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे बार बार सिंध ॾांहुं छिके थी वठी अचे? तव्हां अमेरिका जी मतिलबु हिकिड़ी सुखी ज़िंदगी छॾे था हाणे अचो। पहिरीं ॻाल्हि त माण्हू चवंदा त बाबा मां पंहिंजी धरती ते अबाणनि सां मिलां, अमड़ ॿिया झूना आहिनि, उन्हनि खे ॾिसणु, उन्हनि सां मिलणु बुनियादी तौर ते ॻाल्हि आहे। जॾहिं उन सां उहे मिलणु अचूं था त पोइ लाज़िमो आहे त इहे पट बि छिक कनि था असांखे, पोइ उन्हनि पटनि ते बि वञिणो पए थो ऐं कुझु लिखिणो बि पए थो। हींअर तव्हां हिन डेल्टा जे ऐं सामूंडी पटनि ते हिकिड़ी जेका हिकिड़ो किरदारु आहे उन ते किताबु लिखियो आहे, माई चीरी, माई हलीमा चीरी, माई हलीमा चीरी। उन जे बारे में तव्हां कीअं मतिलबु मालूमात हासिलु कई माई चीरी, हलीमा चीरी जे बारे में, ऐं तव्हांखे उन जी कहिड़ी शइ मुतासिर कयो जो तव्हां उन ते पूरो किताबु लिखी छॾियो आहे? जी। जॾहिं मिटी मोहणा नावल पे लिखियुमि त खारो छाण ऐं वियोसि साईं डॉक्टर गुलाम अहमद खत्री वटि, त उते हलीमा चीरी जो ज़िक्र, बाबा हलीमा चीरी आई आहे, वेठी आहे फलाणे ऐं दुकान ते वेठी आहे, फलाणे होटल ते चांहि थी पी, मर्दाना लिबास ऐं पटके सां वेठी आहे, पर सॼो उन वक़्तु मुंहिंजो हलीमा चीरी ॾे ध्यानु न वियो। अच्छा। मुंहिंजो पंहिंजे किताबनि किरदारनि जे हवाले सां चूहर जमल मलाड़ जे जंहिं बि पटे थींदो, केटी बंदर, शाह बंदर, ॻाढ़ो आहे, बघाण, ॿिया के हाफ़िज़ शहर आहिनि, जिते बि वञणु थींदो हो चूहर जमाल में दोस्त ॿुधाईंदा हुआ, हाफ़िज़ हबीब सिंधी, डॉक्टर जलील खत्री वारनि सां, ॿियनि सां, काफ़ी दोस्तनि सां जेके बि हुआ उहे चवंदा हुआ हलीमा चीरी हींअर आई, हींअर वई हली। दोस्त अमित चंद जत ॿुधाईंदा हलीमा चीरी घर में आई आहे, वेठी आहे, त उनजो ज़िक्र त निकिरंदो रहंदो हो ऐं किथे क्रास बि थी कयो आहे। अच्छा, पर तव्हां माना तव्हां कॾहिं उनखे ॾिठो कोन, तव्हांजी हुन सां मुलाक़ात कोन? अच्छा। जेकॾहिं मर्दनि में हलंदी त तव्हां न सुञाणे सघंदो का औरत थी वञे। अच्छा। हुनजो मर्दानो लिबास हूंदो, मर्दनि सां गॾु वेंदी हलंदी, तव्हांजो ख़्यालु न ईंदो। हा का नई शइ, जेकॾहिं 70 मर्द वेठा आहिनि, उनमें हिकु औरत जे औरताणे लिबास में का शइ वञे त पोइ माण्हू खे ज़िंदगी में छिक थींदी आहे त, पर पटको ॿधल मर्दनि सां वञे त कंहिंजो ध्यानु वेंदो जो मर्दा को वेहंदी मर्द सां गॾु, को बि न चवंदो त का औरत आहे, हर को मर्द सम्झी ॻाल्हाईंदो हुयो मर्द सां। पर मुंहिंजो सॼो ध्यानु हूंदो इन मिटी मोहणा ऐं ॿिया नावल ते पंहिंजे जे इन कोन पियो। जॾहिं हलीमा चीरी गुज़ारे वई पोइ मूं हथ आहियां भई, मां चयो यार जी अमर सां मुंहिंजी मुलाक़ात केॾियूं मूं मिस करे छॾियूं, हुनजी बहादुरी जूं ॻाल्हियूं या हुनजी हिमत जूं ॻाल्हियूं, ऐं बाक़ाइदे वॾो हिकिड़ो अज़ीम हिकिड़ो किरदारु आहे लाड़ जो, तमामु बहितरीनु। मतिलबु उनजी का अहिड़ी ख़ासि ॻाल्हि असांखे ॿुधायो असांजे नाज़रीन खे, जो किताबु तव्हां लिखियो आहे, जेसि ताईं किताबु माण्हू जे हथनि में अचे तेसि ताईं हलीमा चीरी जे बारे में हिकिड़ो का अहिड़ियूं ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायो त कहिड़ो अहिड़ो उनजो किरदारु हो जो तव्हां एॾो मुतासिर थी। ऐं त सिर्फ़ु इन ॻाल्हि ते हैरान आहियां त तव्हांजी मुलाक़ात कॾहिं हुन सां कोन थी आहे, पर तव्हां उनजी बहादुरी, उनजे किरदार खां मुतासिर थी हिकिड़ो किताबु था लिखो, त यकीननि कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं जेके रिवायती अंदाज़ खां हटी करे उन औरत जूं तव्हां ॿुधियूं हूंदियूं, तॾहिं उन ते किताबु लिखियो हूंदो। उहो औरत तमामु भली हो, असां उन औरत खे चऊं त पर हिकिड़ो लाड़ जो अहिड़ो किरदारु जो बेडप हो, बहादुर किरदारु हो। और राति जो जेका औरत उहो हलीमा चीरी झंग में जवानी खां वठी में चारे थी, ऐं असां राति जो उदाई में पंहिंजे कमरे में था छिड़कूं पिया। सही। उहे ॾींहुं बहादुरी हो काफ़ी हो, त हुन सां तरह जा मशहूरु चोर बि हुन माल काइण विया, काए न सघिया, उन्हनि खे बि ॿधी रस सां ॿधी छॾी। अच्छा अच्छा। ॿियो इहा लिखनि था दोस्त हिकिड़ा सौदागरनि जी मेंह फासी पई हो कीचड़ में, उन्हनि खे बि पाण हथनि ॿिनि सां कढी आई,
वॾी ॻाल्हि आहे त दोस्त सां मिलियुसि अब्दुल्ला मुर्गर साहिब सां, उनजो ॻोठु। पोइ उन ॿुधायो त हिकु भेरे आवाज़ु ॿाहिरि थियो, असांजे वॾनि खे सॾु कयईं पिए त मूं ॾिठो त को मर्द बीठो आहे पटके सां ॾाढो। चयोमांसि दादा कंहिंमें कमु आहे, कीअं अचणु थियो आहे? चए त मूंखे रेस सां मिलणो आहे। बाबा खे सॾु कयो वॾनि खे, त उनखे चईं रेस तव्हांजे ॻोठ में पाॾो आयो आहे मुंहिंजो, चए वेह तोखे मुंहिंजी तो खाऊं पियो था। पोइ उन जी ॻाल्हियूं पोइ ख़बर पई, हुनजे भेण वेह त पोइ कचहरी खाओ पी त पोइ उहो पोइ मानी बानी आहे कचहरी कईसीं, वेठा ॾिसो ईअं कंदे पाॾो बि निकी काया। अच्छा, पहिरें ई वही पंहिंजे पाॾे जो पेरो खणी उन्हनि माण्हू वटि, उन्हनि खे चई तव्हां वटि तव्हांजे धन सां मुंहिंजो पाॾो आयो आहे। अच्छा, हुननि चयो कोन्हे को। पोइ आई रेस ॾे, रईस वटि आई। चाहे अब्दुल्ला मुर्गर जो था माना हुन पहिरीं पाण कोशिशि कई त मूंखे मिली वञे, पर पोइ न मिलियसि हुनखे। पोइ पाॾो जो आयो त पाॾे खे चयईं पाॾो आहे त रेस चयो त बाबा पाॾो असां तोखे पार पहुचायूं या तूं पाण काहे वेंदो? चयो मां पाण काहे वेंदुसि, छो तो दरिया पार टपी वेंदी करे निकिरी वेंदी सॼी, एॾी बि बहादुर हुई। चयो पाॾो पाण काहे वेंदुसि। हाणे पोइ जॾहिं पाॾो आयो उथी मोकिलाए पाॾे खे, पोइ चई त तोखे कुझु कोन थियो त पराए धण सां आयो आहीं। अच्छा, त पाॾो कंध लारे हुनजे कुल्हे ते रखियो। अच्छा, माना पाॾे खे बि शर्मिंदगी महसूस थी त मूं पंहिंजे धण खां, माना एॾो उहो प्यारु हो, हू माल चालींदी रहे, तमामु बहादुर औरत हुई। हुनजा ॿिया बि काफ़ी बहादुरी के सां मर्दनि सां वेही कचहरियूं करे, मेलनि मलाखनि में घुमणु फिरणु। ऐं कंहिं वक़्तु भलो घोड़ो बि हूंदो हुउसि, के घोड़ी था चवनि, के घोड़े ते बि हलंदी वेंदी हुई। अच्छा, ऐं तमामु बहादुर हिकु औरत डपी। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे जो तव्हां हिकिड़े अहिड़े ज़बरदस्त किरदार खे ऐं ॿी ॻाल्हि आहे त हू जेका गाह जी भरी ॿधी खणंदी हुई, उनखे ॿ चारि मर्द बि न खणी सघंदा हुआ। अच्छा, खाटियूं खणे, वाहन जूं खाटियूं खणे, बंद ॿधे, माना हिकिड़ी मज़बूत किरदार जी ऐं मज़बूत जिस्मानी ताक़त लाभारो करे, ऐं रछ ठाहे, रछ माना ॼार मच्छी उहा बि ठाहींदी। माना हथ बहितरीन, ॿिनि अढाई मण जी बोरी खे वठी ईअं खणंदी, आसानी सां होड़नि में लाहे पंहिंजे मामे दुकान हूंदो हुउसि उन्हनि ते रखंदी। पर वॾी बहादुर औरत हुई। पोइ इन हवाले सां मूंखे तमामु ख़्यालु थियो त ॿिली ॻाल्हि इन किरदार खे न तव्हां इहो तमामु वॾो कमु कयो आहे। ऐं सम्झां थी त तव्हांजे इन किताबु लिखण खां पोइ जॾहिं माई हलीमा जे बारे में इहो किताबु पढ़ियो वेंदो त यकीनन अञा ॿिया बि माण्हू हूंदा जेके थी सघे थो त माई हलीमा जे बारे में वधीक मालूमात रखंदा हुजनि, उहे बि पंहिंजी मालूमात जेका उहा शेयर कनि ऐं कंहिं तरीक़े सां लिखनि, त उहा बि वरी पोइ तव्हांखे जॾहिं मिलंदी त पोइ वरी अञा बि घणा किरदार रहिजी विया आहिनि। अच्छा, जिन सां मूंखे मुलाक़ात करणी, हलीमा चिड़ी जे बारे में पुछणो हो, छो त टाइम तमामु घटि थो मिले। हिकु ॿ ॾींहुं मिलंदो आहे, तव्हां अचो था वरी जेको आहे मुख़्तसिर, जिथे वेहूं था त उते टाइम घणो लॻियो वञे। सॼो लाड़ जे पटनि में ॿियूं बि बहादुर औरतूं थी गुज़रियूं आहिनि, पर हलीमा जो चिड़ी जो जेको किरदारु आहे तमामु जवाबु अज़ीम किरदारु आहे। अच्छा, हिकिड़ो तव्हां नाविल लिखियो आहे मुंहिंजे ख़्याल में मिटीअ जा माण्हू या मिटी ऐं मुहाणा, मिटी ऐं मुहाणा, उन खे तव्हां थोरो असांजे नाज़रीन खे ॿुधायो त कहिड़े पस मंज़र में लिखियो ऐं कीअं लिखियो, उन जी जेका मोटिवेशन हुई नाविल लिखण जी उहा कहिड़ी हुई तव्हां वटि? उहो हिकिड़ो किरदारु आहे जो कुझु लाड़ जा माण्हू रहनि था सखर, इहे हिकिड़े प्यारे जी स्टोरी आहे लव जी, पर उहे ॿई किरदार पाण में वरी मिलिया बि न आहिनि। अच्छा, ॿ किरदार पाण में मिलिया बि न आहिनि। बुनियाद मिटी मुहाणा नावल, मूंखे मुहाणा जी ज़िंदगी जो मुतालो करणो हो। ठीकु आहे। ऐं उहा मिटी जेका सोना संग ॾींदी हुई, ठीकु आहे, अॼु उहा कलराठी जे खारो छाण में पहुतसि। खारो छाण बंदर जेको तारीख़ी बंदर हो उहो नंढो दुबे जी शिकिल में मिले थो। खारे छाणे में जेके साड़ियूं थींदियूं, सोखी बंदर खारे छाणे में, उहे मुड़ुस खां वॾी साड़ियूं थींदियूं। सखर बखर सांगड़ जा इहे माण्हू ॿेड़ियुनि ते चढ़ी अची लाबारो कंदा हुआ। अच्छा, ऐं उहो लाबारो करे वरी पोइ जॾहिं वेंदा हुआ त उहो पंहिंजा ॿेड़ा उन सां भराए वेंदा हुआ। सोखी बंदर ऐं लाड़ में जॾहिं उहे माण्हू लाबारो करणु ईंदा हुआ त सोखी बंदर जा माण्हू उन्हनि खे ॾुधी ॾींदा हुआ।
माना सुआ में ॾींदा त बाबा इहो बि तव्हां रखो। अच्छा। ऐं उन्हनि साड़ियुनि जो जेकी ख़ुशबू थींदी त उहा बि कमाल जी थींदी, उहो सिर्फ़ु सिंधु दरिया मिठे पाणी जे करे। ऐं मिटी मोहणा नावल लिखण जो बि इहो मक़सदु हो त सिंधु दरिया त जो पाणी उहो मौज वारो त हुयो कोन को सामुंडी हाणे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाणी जेको आहे उहो सामुंडी मिठो पाणी जे अचण करे त उहो लाड़ जी सूंहं फिटंदी वञे पई। सही। पोइ कोशिशि कयूं जेके माॻ ॻोठ बचियल आहिनि पोइ नावल जे किरदार जे हवाले सां उन्हनि ॻोठनि खे ऐं कलमबंद कयां। काफ़ी सभिनी ओरिजिनल किरदार आहिनि नावल में। अच्छा। ऐं काफ़ी अहिड़ा ॻोठ आहिनि जेके मूं पंहिंजी किताबुनि में ज़िक्र कया, उहे ॻोठ हींअर आहिनि ई कोन के। अच्छा। आहिनि ई कोन ॻोठ, सॼो खारो फिटी वियो। ओहो। अच्छा, तव्हां जॾहिं इहो नावल लिखियो त उन वक़्त में उहो कहिड़े मतिलबु साल जी ॻाल्हि पिया कयो तव्हां? इहो मूं 2004, 5, 6, 7, 8 में छपरायो किताब। अच्छा। छपरायो त तव्हां 2004 या 6, पर इहा कहाणी जेका आहे कहाणी कहिड़े साल जी तव्हां लिखी आहे या उन जो वाक़ियात जेके आहिनि उहे कहिड़े साल जा लिखिया आहिनि? उनमें मिटी मोहन नावल में त वाक़ियात में 1999 वारा तूफ़ान वारा बि किरदार रखिया आहिनि। उहे पट बीठा उन्हनि माण्हुनि सां मिलियासीं जेके उन तूफ़ान जा मुतासिर थिया या उन्हनि जा घर उजड़िया, उन्हनि किरदारनि सां जिन जा तूफ़ान में जॾहिं समुंड में शिकार दरिया ते विया शिकार करणु विया या जेके शिकार उन्हनि जा ॿेड़ा टुटा आहिनि उहे कीअं बचा आहिनि, उन माण्हू पाण खे कीअं बचाए, कीअं उन्हनि लाश उन्हनि जा ढोया आहिनि, उन सभिनी किरदार सां मिलियो हुओ। जाती तालको त ख़ासि उन वॾो मुतासिर थियो हो। अच्छा, हींअर बि रिसेंटली तव्हां आया आहियो त मूं तव्हांजो कुझु तस्वीरूं ॾिठियूं आहिनि त तव्हां डेल्टा में विया आहियो ऐं लाड़ पटनि ते विया आहियो, त तव्हां उन 1999 खां वठी हींअर जेको उते जो मंज़र आहे या उते जी जेके तब्दीलियूं आयूं आहिनि, मौसमियाती तब्दीलियूं या जेके जोग्राफियाई तब्दीलियूं, त उन्हनि खे तव्हां जेको आहे हींअर सॼो खारो आहे पट आहिनि। उहे ॻोठ मां तव्हांखे चयो त उहे ॻोठ उहे शहर त आहिनि ई कोन के। अच्छा। सभई शहर सभई ॻोठ तमामु खारे पाणी जी लपेट में अची विया आहिनि ई कोन के। अच्छा, मतिलबु जेको पाणी समुंड में असांजो मिठो पाणी वञणु खपे जेतिरो उसूलनि असांखे जेको आहे सो हर साल जेतिरो मिठो पाणी दरिया जो छॾिणो आहे, उन जे न छॾण जे करे उहो सॼो जेको आहे सो जाग्राफी ते तब्दीली आई आहे या डेल्टा जेको आहे तबाह थियो आहे या उन जा ॿिया किस्म पाणी न हुअण जे करे सभु पट खारा थी विया। जॾहिं सिंधु दरिया मौज मस्तियुनि सां वधो त उहो समुंड में छोड़ कंदो, समुंड खे बि पोइ हिते धिकींदो हो पंहिंजी ताक़त सां। ऐं इहो ई लाड़ जे पटनि जो बचाव हो। हाणे जॾहिं हुन कंहिं शइ खे का शइ सिंधु दरिया आहे कोन खे धिके के उहो खारो पाणी हिन मतिलबु उहे जेके छाड़ूं जंहिंजे दरिया मां जेके निकिरंदियूं हुयूं जंहिंजे मथां मुख़्तलिफ़ पोखूं थींदियूं हुयूं, उन छाड़े में सिंधु दरिया मिठो पाणी कोन्हे, हाणे खारो पाणी आहे त उहे छाड़ूं बि फिटंदियूं थी वञनि, फिटंदियूं पियूं वञनि, उहे ॻोठ फिटंदा था वञनि। मंज़र जेको आहे मतिलबु हाणे तव्हांखे जेको आहे सो सिर्फ़ु ईअं तबाही वारो उजड़ियल ई तबाही वारो नज़र अचे। तव्हां जीअं त ॿोली ते तहक़ीक़ी कम बि कयो पिया ऐं तव्हां पंहिंजी ॿोली जी ॻोल्हा बि कयो पिया, त उन में तव्हां खां मुंहिंजो सुवालु इहो आहे त रस्मुल ख़त जेका आहे उहा ॿोली जो बचाव करे थी, लिबास आहे तव्हांजो चवणु आहे, ऐं उन जी जेकॾहिं असां सही जेकॾहिं उनजो इस्तेमालु नथा कयूं त उन सां असांजी जेका ॿोली आहे, सकाफ़त आहे या असांजी पंहिंजी जेका क़ौमी शनाख़्त आहे उनखे कहिड़ो नुक़सानु थो पहुचे? पहिरीं त सुवाल खे त चिटो कयो। छा आहे त जेका रस्म ख़त आहे उहो ॿोली जो लिबास हूंदो आहे। रस्म ख़त या जेके ॿोली जा अखर आहिनि उनजी लिखत मों ई ॿोली जी क़दामत जी ख़बर पवंदी आहे। ठीकु आहे, मतिलबु तव्हां चाहियो पिया न त तव्हांजी सिंधी ॿोली जी रस्मुल ख़त खे तव्हां ॻोल्हियो, तव्हां जेका ओरिजिनल सिंधी ॿोली आहे उनखे तव्हां ॻोल्हे अचो, छो जो तव्हां सम्झो था त हींअर जेका ॿोली इस्तेमालु थिए पई उहा सिंधी ॿोली कोन्हे, मतिलबु आवाज़ आहे पर रस्मुल ख़त कोन्हे न, उहा पुराणी रस्म ख़त जेका असांजी जंहिंमां असां चऊं था त 5000 10 साल में, मतिलबु उन जी आउं चाहियां थी त तव्हां असांखे इम्पोर्टेंस ॿुधायो त आख़िर असां जेकॾहिं पंहिंजी ॿोली खे अरबी रस्मुल ख़त में लिखूं पिया त उन सां कहिड़ो फ़र्क़ु थो पवे, ऐं जेकॾहिं असां पुराणी रस्मुल ख़त खे वरी जेकॾहिं पंहिंजी रिवाइव था कयूं त उन सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो ॿोली ते? पुराणी रस्म ख़त त अञा असां वाज़े थी न आहे, न वाज़े थी कोन्हे, पर जॾहिं बि वाज़े थींदी जॾहिं बि थींदी पोइ उन वक़्तु ॾिसिजो
जॾहिं बि को माण्हू हिन ते कमु करे थो, तहक़ीक़ करे थो, क़दीम सिंधी ॿोली जी क़दीम रस्म ख़त में ॻोल्हे वाज़े करे थो, त उन वक़्तु पोइ ॾिसिजो छा आहे। न हींअर तव्हांजे ज़हन में को हिकिड़ो ख़ाको त मौजूदु हूंदो न? मुंहिंजे ज़हन में इहो ख़ाको आहे त ऐं सिंधी रस्म ख़त जेका 5000 साल पुराणी असांखे पंहिंजा आलिम ॿुधाइनि था, त ऐं मोड़दड़ी जी निशानी, उनजी रस्म ख़त जी निशानी, उहो ॿोली जो अखर आवाज़ हुआ, त अञा उन्हनि खे हिकिड़ो ॿार जे अंदाज़ में ॻोल्हिया वेठो न। न तव्हां ॿार जे अंदाज़ में कोन पिया ॻोल्हियो, तव्हां एज़ ए स्कॉलर पिया ॻोल्हियो न। तव्हां त हाणे हिकिड़े मुहक़िक़ जे तौर ते पिया ॻोल्हियो, त तव्हां उन्हनि खे उन जा जेके आहिनि से पेरा खणी काफ़ी हद ताईं पहुता पियो, त तव्हांजी ॿोली जो तालुक निशानियुनि खे अञा चिटो त कयो न। सिर्फ़ु मुंहिंजे अॻियां 11 रस्म ख़त। न आऊं हाणे सिर्फ़ु तव्हां खां इहो थी पुछणु चाहियां त तव्हां उनजो जेको असांजो जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हांजो जेको एम आहे, मक़सदु आहे, गोल आहे, उहो त इहो ई आहे न त तव्हांजी ॿोली खे उहा जेको असि लिबास पारायो वञे, ठीकु आहे न, जेको असली उनजो ओरिजिनल लिबास आहे उहो पारायो वञे। पहिरियों लिबास जोड़ियूं त सही, त पोइ पाराईंदो न। अञा जो कपिड़ो पियो आहे उन ॻाल्हि खे जॾहिं हलो 2 सालनि खां पोइ, 200 सालनि खां पोइ पारायो वेंदो, 200 सालनि खां पोइ जॾहिं, या 300 सालनि खां पोइ, फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजी ऐं सहूलियत जे लाइ इहो थी पुछां, त 300 सालनि खां पोइ जेके आहिनि से कुझु माण्हू ईंदा ऐं जेको तव्हांजो कयल कमु हूंदो उनखे खणंदा ऐं असांजी ओरिजिनल जेका ॿोली आहे, ओरिजिनल जेके असांजी लिपि आहे, या ओरिजिनल जेके असांजा साउंड्स आहिनि लिखत में, उन्हनि खे खणी असां हिकिड़ी ॿोली था ठाहियूं। छा इहा पोइ तव्हां उन वक़्त में इहो कमु थी सघंदो त पूरो असांजो जेको हींअर जेको कयल अरबी रस्मुल ख़त में जेको कमु कयल आहे उहो सॼो तब्दील करे वरी उन में जेको आहे सो लिखियो वञे? इहो पॉसिबल थींदो या इहो कमु ॾुखियो हूंदो? हर शइ तव्हां हालतुनि ते छॾियो, माहौल ते छॾियो, जोग्राफी हालतुनि में वॾियूं तब्दीलियूं अची वेंदियूं आहिनि, जंहिंमें क़ौमूं या ॿोलियूं बि ख़तमु थी वेंदियूं आहिनि। ॻाल्हि इहा आहे त वक़्तु दरकार खपे। हा, तव्हां जेको चओ था त ॿोली जो लिबास ॻोल्हियो, लिबास लाइ वाहिद फ़र्क़ु न। हा, जेकॾहिं इदारा संजीदा अंदाज़ में सिंधी ॿोली जी क़दामत या मोनदड़ी जी लिखत जे हवाले सां कोशिशूं वठनि था, त पोइ का शइ चिटी ऐं ज़ाहिर थी सघे थी। हिकिड़े फ़र्द सां इहो अमल नथो थी सघे। मां जेको कमु कयां थो हिकिड़े शौक़ सां कयां थो। न इहो तमामु, आउं त सम्झां थी तव्हां पंहिंजे ख़र्च खे, पंहिंजो ख़र्च खणी ऐं तव्हां जेको आहे सो कमु कयो पिया, ऐं तव्हां पंहिंजे शौक़ सां कमु कयो पिया, तव्हां ऐं तहक़ीक़ी कमु पिया कयो, तव्हां दुनिया जा किताब खोले पंहिंजी ॿोली खे जेको आहे सो ॻोल्हण जी कोशिशि कयो पिया। इहो को मामूली कमु कोन्हे, ऐं असां हिते वेही तव्हां सां जेका ॻाल्हि ॿोल करणु चाहियूं पिया, इन ई तव्हांजे कम खे जेको आहे सो असीं चाहियूं था त असां जेको आहे सो ॿियनि खे ॿुधायूं त तव्हां कहिड़ो कमु पिया कयो। त उन जा पेरा खणंदे खणंदे जॾहिं असां वरी हिकिड़ी जाइ ते असीं चाहियूं था त पहुची ॾिसूं, ख़्याली तौर ते पहुची ॾिसूं, त असीं पहुची विया आहियूं न। हाणे उन जो ॿोली जो छा कयो वेंदो, उनजो इस्तेमालु कीअं कयो वेंदो, उहो उन वक़्तु ॿुधायो वेंदो। उन वक़्त में ॿुधायो वेंदो, ऐं हुन वक़्तु ॿुधायो वेंदो जॾहिं का शइ जुड़ी न आहे त आउं तव्हांखे छा चवां। सही आहे, माना अञा तव्हां कंप्लीटली जेको आहे सो चओ था त उहो कमु तव्हां बि कोन करे सघिया आहियो, ऐं उहो कमु आउं करे कोन सघियो आहे। कोशिशि आहे, नंढड़ी कोशिशि आहे, दावा जी ॻाल्हि त कान्हे का न। अञा मोड़दड़े जूं अहिड़ियूं निशानियूं आहिनि जेके उन्हनि खे बि सम्झणो पवणो पवंदो। 1 2 3 निशानी त आसानी सां जेके मुंहिंजे हिन इल्म में आहिनि, 1 निशानी 2 निशानी त उन जा आवाज़ अथनि। कुझु अहिड़ियूं निशानियूं आहिनि जेके लफ़्ज़नि जी सूरत में आहिनि, गॾियल सूरत में आहिनि। अच्छा, उन लाइ त टाइम खपंदो आहे माण्हूअ खे न। सही आहे, उनजे लाइ यकीनन वक़्तु असांखे दरकार आहे, ऐं उमेदु आहे त असां वटि जेके नौजवान, हा, हिकिड़ी ज़हन तयारु तव्हां करे सघो था, उहे ज़हन अॻिते हली इन शइ खे ॻोल्हिनि था। बहितर आहे त तव्हां सिंधू लिखत जे हिसाब सां, मोनदड़े जे सिंधू लिखत, मतिलबु आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेका आहे असां हींअर जेका दुनिया में नओं हिकिड़ो मतिलबु इनकलाब आयो आहे, उन जे ज़रिए तव्हांखे का उमेदु आहे त सिंधी ॿोली में जेको तव्हां कमु कयो पिया उन में का इनकलाबी को मतिलबु क़दम खॼी सघे थो, ऐं असां पंहिंजी ॿोली जो जेको ओरिजिन आहे उनखे जल्दी ॻोल्हे सघूं था, जंप लॻाए सघूं था वॾो? तव्हां त शॉर्टकट था ॻोल्हियो सफ़ा। शॉर्टकट में त का शइ सही न मिलंदी तव्हांखे। अच्छा, जंप लॻाए टपे ॾियनि त शॉर्टकट में तव्हांखे सही न मिलंदी न।
न उन में यकीनन जेका आहे सा पुठियां जेको कयल कमु हूंदो न। मुंहिंजे हिकिड़े ख़्याल में इहो आहे त पहिरीं असां हिकिड़ो सब्जेक्ट तयारु कयूं प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी ताईं सिंधु लिखत जे हवाले सां। घटि में घटि असांजे ॿारनि खे नसुल खे सिंधु लिखत मोहन दड़े जी तारीख़ तहज़ीब तमदुन लिखत निशानी जे हवाले सां या जेके असां वटि 11 रस्म ख़त बचियूं उन में साॻियूं निशानियूं आहिनि थोरी ॼाण त खपे। इहो पोइ सिलसिलो जेकॾहिं इहो हले थो ऐं इहा शइ असांजा आलम जोड़नि था, अहिड़ो निसाब जोड़नि था ॿारनि जे लाइ सिंधु लिखत जे हवाले सां, त पोइ अॻिते हली का चिटी सूरत हाल ज़ाहिर थी सघे थी। असां वटि सब्जेक्ट ई न आहे, असां वटि नंढा नंढा हिकिड़ा जीअं ॿार जी ज़हनी ओसरे जे हिसाब सां प्राइमरी लेवल ते हाई स्कूल ते कॉलेज हालत ते असांजा सिंधु लिखत सां किताब जोड़िया वञनि त बहितर थी वेंदो। टाइम लॻंदो इन शइ खे, फ़िलहालु त असां त इहो ज़हन में ई कोन्हे को, छो त सभई ॿोलियुनि जो बुनियादु इर्तिक़ा वारियूं निशानियूं त आहिनि, चाहे अरबी हुजे इब्रानी का या ॿियो आहे, हुननि सां ॿोलियुनि सां असांखे प्यारु आहे, पर पंहिंजी ॿोली जी क़दामत ॻोल्हण लाइ असांखे वॾी महिनत करणी पवंदी। सिंधी ॿोली जी क़दामत खे, पंहिंजी ॿोली जी क़दामत खे ॻोल्हण लाइ असांखे वॾी महिनत करणी पवंदी। ऐं दुनिया में इंडस स्क्रिप्ट ते सिंधु लिखत ते हज़ारे किताब शायदि थियनि था, पढ़नि था माण्हू मुतालो, असां वटि त पोइ उन जे हिसाब सां असां वटि त पोइ ज़रो बि कमु न थियो आहे। बिल्कुलु, इहा तव्हांजी जेका निसाब वारी ॻाल्हि आहे उहा तमामु अहम आहे ऐं आउं सम्झां थी त इन नुक़्ते खे ई जेको आहे सो असीं खणी उन ते पंहिंजे प्रोग्राम जी जेको आहे सो एंड था कयूं। त असीं पंहिंजी गवर्नमेंट खां इहा रिक्वेस्ट कंदासीं, सिंध सरकार खे जेको आहे सो इहा दरख़्वास्त कंदासीं त तव्हांजी इन सलाह खे जेको आहे सो ॿुधो वञे, इन सलाह खे इन ॿुधी ऐं वरी उन ते अमल बि कयो वञे त असांजे ॿारनि खे प्राइमरी स्कूल खां वठी सिंधु तहज़ीब जे बारे में पढ़ायो, सिंधु तहज़ीब जे बारे में पढ़ायो वञे ऐं सिंधु तहज़ीब जी जेका पुराणी लिखत आहे उन खे सब्जेक्ट में शामिलु करे उन्हनि खे नंढे हूंदे खां उन जी ज़हन साज़ी कई वञे त उहे पंहिंजी लिखत खे ॻोल्हण जी कोशिशि कनि। ऐं नेठि हिकिड़ो वक़्तु ईंदो जॾहिं असांजा ॿार नौजवान थी ऐं उन पंहिंजे इंट्रस्ट खे शो कंदे वञी किथे न किथे पंहिंजी जेका ओरिजिनल जेका ॿोली आहे उन जी लिखत आहे उन खे वञी ॻोल्हे लहंदा ऐं पोइ उहो हिकिड़ो इनक़लाबी दौरु शुरू थींदो जंहिंसां असां कुझु बि चई सघंदासीं त हाणे असांखे कहिड़ो क़दम खणणो आहे। जीअं तव्हां चयो त उहो वक़्तु डिसाइड कंदो। बिल्कुलु। सो थैंक यू सो मच मंसूर थल्लो साहिबु, तव्हां असांजे प्रोग्राम में आया ऐं तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। नाज़रीन, उमेदु आहे त असांजी अॼु जी कचहरी जेका तव्हांखे पसंदि आई हूंदी, तव्हांखे कुझु न कुझु इन मां मालूमात मिली हूंदी ऐं असांजो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजनि सुठनि महिमाननि सां तव्हांखे मिलरायूं, उन्हनि सां जेका ॻाल्हि ॿोल थिए उन जे बारे में तव्हांखे आगाह कयूं त उहो कहिड़ो कमु करे रहिया आहिनि ऐं असां अॼु मंसूर साहिब सां तव्हांखे मिलरायो। असांजो प्रोग्राम ज़रूरु ॾिसिजव, कमेंट कजव ऐं असांजो जेकॾहिं तव्हां चैनल अञा सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कजव। अला भाई।